नाज़रीन खबर शेयर कंदासीं। सीता रोड मां जिथे अबड़ा बिरादरी जी हिकु धुर नेशनल प्रेस क्लब सीता रोड पहुची पई। SHO बोरडी ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस SSP दादू खां इंसाफ़ की अपील कई वई आहे। सीता रोड वार्ड नंबर 4 मेमण मोहल्ला जा रवासी इलियास अबड़ो, इशफाक अबड़ो ऐं अल्ताफ़ अबड़ो सीता रोड नेशनल प्रेस क्लब पहुची ॿुधायो आहे त ॻोठ में पंहिंजी ज़री ज़मीन जो संभाल करण वियासीं। उते मौजूदु वॾेरे जी धुर संदन मथां सिधियूं गोलियूं हलायूं आहिनि। पार न कई वञे। ईअं मुंहिंजी घरवारीअ जी सही सलामत अपड़ो मूंखे ॿनी ॾेई वियो घर वेठे। मां पंहिंजे भाउरनि समेत वियुसि ॿनीअ ते, पंहिंजे भाउ खे वठी वियुसि। उते वरी रहियो जिनसार अची असां सां मुंहुं मारी करे मुंहिंजे भाउ खे गोलियूं हयूं अथसि। हे मेडिकल आहे, हीअ FR आहे, SHO बोर्ड आहे। इहो मुताबिक़ असांखे पूरियूं FR नथी सघनि ऐं असांखे जेको हक़ आहे असांखे मिली वञे। उते वञी शराब थो पए, असां ते पूरियूं FR धमकियूं। कल्ह बि मूंखे धमकियूं ॾियारे थो त ॿी FR कंदुसि। असां ग़रीब असां वञूं त वञूं काॾे? असांजे SP साहिब खे दरख़्वास्त आहे त असांजी पूरी FR न कई वञे। ईअं